नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। नुक़्ता से तव्हांखे दादू खां ख़बर ॾींदा हलूं त सोलंकी ऐं चांडिया बिरादरी जे ॿिनि धुरनि में जहिड़ो फायरिंग जे नतीजे में ॿिन्ही धुरनि जा 4 ॼणा फौत जॾहिं त 4 ॼणा ज़ख़्मी थी पिया आहिनि। दादू जे वर्कशॉप मौला में सोलंकी ऐं चांडिया बिरादरी जे ॿिनि धुरनि में जहिड़े दौरान हथियारनि जा मुंहुं खोले छॾिया, जंहिं जे नतीजे में चांडिया बिरादरी जा अज़ीम चांडियो, सोनो चांडियो फौत ऐं पंवर ऐं मुनीर चांडियो फौत थी विया आहिनि, जॾहिं त सोलंकी बिरादरी जा 2 नौजवान ज़मीर अहमद, असगर अली फौत ऐं 2 ॼणा अली अनवर ऐं गुलाम मुस्तफ़ा सोलंकी ज़ख़्मी थी पिया आहिनि। ज़ख़्मियुनि खे सिविल अस्पताल दादू आंदो वियो। 6 ज़ख़्मियुनि जी हालत ख़राब हुजण जे करे इब्तिदाई तिबी इमदाद ॾेई हैदराबाद अस्पताल मुंतक़िल कयो। वाक़े जी इतला मिलण ते शहरी सभनि जी तादाद में पहुची विया। अस्पताल में अफ़रा तफ़री वारो माहौल पैदा थी वियो, जंहिं सबबि सूरत हाल ते कंट्रोल करण जे लाइ पुलिस जी अटालियन पहुची सूरत हाल ते कंट्रोल आंदो। ॿिए पासे धुरनि में फायरिंग सबबि इलाइक़े में ॾुकाह वारी सूरत हाल पैदा थी वई आहे। वधीक ख़बरनि ऐं तफ़सील लाइ विज़िट कयो अवामी न्यूज़ फेसबुक पेज, यूट्यूब पेज ऐं अवामी न्यूज़ वेबसाइट।